Hello guys, Assalamu alaikum. My name is Mohammad Sharif and you are watching Sindhi Knowledge Factory channel. Welcome back with a new class. And in this class I will tell you about how can we introduce about myself. I know many students almost know about that topics like how to introduce about myself, but this class for these students which don't know about that. So in this class I tell you about 5 main topics of introduction. So before start this class I have a request for the new viewer, please subscribe my channel and press on bell icon button for the more videos and new updates. जी हाँ दोस्तों अॼु असां हिन क्लास में ॻाल्हि कंदासीं असीं पंहिंजो तारुफ़ अंग्रेज़ी ज़ुबान में कीअं कराए सघूं था ऐं असांखे पंहिंजो तारुफ़ अंग्रेज़ी ज़ुबान में करणो आहे त असांखे किन ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखणु खपे ऐं उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन्हनि खे असां पहिरीं यूज़ करियूं ऐं उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन्हनि खे असीं लास्ट में इस्तेमालु करियूं। असांखे इहो ख़बर आहे त इंट्रोडक्शन हर स्टूडेंट करे सघे थो, लेकिन उहे तरतीब सां इंट्रोडक्शन नथा कनि। के पहिरीं वारियूं लाइनूं लास्ट में ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं के वरी जेके फर्स्ट वारियूं लाइन्स आहिनि उन्हनि खे एंडिंग में ॻाल्हाए रहिया आहिनि। त अॼु असां हिन क्लास में अव्हांखे तरतीब सां इंट्रोडक्शन जे मुतलिक़ सेखारींदासीं ऐं इंट्रोडक्शन करे ॾेखारींदासीं त असीं पंहिंजो इंट्रोडक्शन कीअं करे सघूं था। इन खां पहिरीं त असांखे इहो मालूम हुअणु खपे त असां इंट्रोडक्शन छो कंदा आहियूं। ॾिसो, जेकॾहिं तव्हां स्टूडेंट आहियो या टीचर आहियो या एम्प्लॉइज़ आहियो, केर बि आहियो, जंहिं बि नई जाइ ते वेंदा उते अव्हांखे पंहिंजो इंट्रोडक्शन कराइणो पवंदो, चाहे उहो अव्हां सराइकी ज़ुबान में करो, सिंधी ज़ुबान में करो, अंग्रेज़ी ज़ुबान में करो। जेकॾहिं अव्हां कंहिं एजुकेटेड रिलेटेड कंहिं बि जाइ ते वञो था उते अव्हांखे इंट्रोडक्शन अंग्रेज़ी में कराइणो पवंदो। सपोज करो अव्हां स्टूडेंट आहियो, कंहिं न्यू सेंटर में विया, न्यू सेंटर में ज्वाइनिंग कई, उते अव्हांजो इंट्रोडक्शन अंग्रेज़ी में कराइणो पवंदो। कंहिं यूनिवर्सिटी में, कॉलेज में, किथे बि विया उते अव्हांजो इंट्रोडक्शन अंग्रेज़ी में कराइणो पवंदो। त इहो इंट्रोडक्शन असीं कीअं करे सघूं था। इन खां पहिरीं असांजी अव्हां सां हिकु निढड़ी रिक्वेस्ट हूंदी, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब करियो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करो, साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो ताकि अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त असां उहे 5 टॉपिक जेके अव्हांखे हिन क्लास में डिटेल में सम्झाईंदासीं उहे कहिड़ा आहिनि। नंबर 1 ते असां वटि आहे व्हाट इज़ यूअर टॉपिक। ॾिसो, सभिनी खां पहिरीं त अव्हांखे पंहिंजे टॉपिक जो मुतलिक़ ॿुधाइणो आहे ऐं इन खां पोइ अव्हांखे छा ॿुधाइणो आहे, टेल अबाउट यूअर एज ETC। इन खां पोइ अव्हांजो नालो या एज ॿुधाइणो आहे। अव्हां परेशान न थियो, इहो सभु असां तव्हांखे डिटेल में करे ॾेखारियूं था, बेफ़िक्र थी वञो। असां सभिनी खां पहिरीं अव्हांखे हीअ हिकु की आहे जेका अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। इन खां पोइ 3 नंबर ते अव्हांखे अव्हांजी क्वालिफिकेशन जे मुतलिक़ ॿुधाइणो आहे। ॾिसो, सभिनी खां पहिरीं अव्हां पंहिंजे टॉपिक जे मुतलिक़ तरतीब सां, 2 नंबर ते अव्हांखे पंहिंजे एज, नाले या मतिलबु कि पंहिंजे बारे जे मुतलिक़ ॿुधाइणो आहे ऐं 3 नंबर ते अव्हांखे क्वालिफिकेशन जे मुतलिक़ ॿुधाइणो आहे। 4थे नंबर ते अव्हांजे फैमिली जे मुतलिक़ ॿुधाइणो आहे। ॾिसो, असीं किथे किथे छा कंदा आहियूं, पंहिंजे नाले सां फैमिली खे बि ऐड करे छॾींदा आहियूं ऐं पोइ क्वालिफिकेशन ॿुधाईंदा आहियूं। ईअं नाहे करणो। तरतीब सां पहिरीं पंहिंजे मुतलिक़, पोइ क्वालिफिकेशन जे मुतलिक़ ऐं 3 नंबर ते बैकग्राउंड जे मुतलिक़ ऐं 4थे नंबर ते अव्हांखे पंहिंजी स्ट्रेंथ ऐं वीक पॉइंट्स ॿुधाइणी आहे। ही 5 शयूं आहिनि जिन्हनि खे अव्हां नोट कंदव त अव्हांजो 100% हर जाइ ते इंट्रोडक्शन सही हूंदो। हाणे ॻाल्हि कंदा आहियूं नंबर 1। नंबर 1 ते असांखे ॿुधाइणो आहे व्हाट इज़ यूअर टॉपिक। पंहिंजे टॉपिक जे मुतलिक़ ॿुधाइणो आहे त टॉपिक असांजो कहिड़ो आहे। ॾिसो, हिते हिकु असीं लाइन लिखूं था, हेलो एवरीवन, थैंक्स फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी, आई वुड टू लाइक टू इंट्रोड्यूस माई सेल्फ। ही असीं लाइन चई इन खां पोइ पंहिंजो इंट्रोडक्शन कराए सघूं था। जेकॾहिं ही लाइन अव्हांखे चवण में मुश्किलात आहे या हिन लाइन में अव्हांखे सम्झण में परेशानी थी रही आहे, तॾहिं असां हिन तरह सां बि चई सघूं था, अस्सलाम वालेकुम एवरीवन, टुडे इज़ माई फर्स्ट डे इन दिस क्लास, स्कूल, सेंटर, कंपनी, ऑर्गेनाइजेशन। ॾिसो, अव्हांखे चवणो आहे हेलो अस्सलाम वालेकुम एवरीवन, टुडे इज़ माई फर्स्ट डे इन दिस। जंहिं जाइ ते आहियो उन जाइ जो नालो अव्हांखे वठिणो आहे। जेकॾहिं तव्हां क्लास में आहियो त क्लास जो नालो वठिणो आहे, स्कूल में आहियो त स्कूल जो नालो वठिणो आहे, कंहिं सेंटर में आहियो सेंटर जो नालो वठिणो आहे, ऑर्गेनाइजेशन। सो नाउ आई वॉन्ट टू टेल यू अबाउट माई सेल्फ। ऐं अव्हांखे पंहिंजे बारे में कुझु ॿुधाइणु चाहियां थो। जेकॾहिं हीअ बि तव्हांखे ॾुखियो लॻे पियो या हीअ बि अव्हांखे सम्झ में नथो अचे, तॾहिं अव्हां 3 नंबर ते हीअ बि चई सघो था, हेलो एवरीवन, आई एम थैंक्सफुल फॉर माई सर। जेकॾहिं अव्हांजो सर आहे, टीचर आहे, मिस आहे या कंहिंजो नालो वठणु चाहियो था तॾहिं बि वठी सघो था। हिन तरह सां अव्हां चई सघो था, हेलो एवरीवन, आई एम थैंक्सफुल फॉर माई अली हू इज़ गिव मी अ चांस अबाउट इंट्रोड्यूस माई सेल्फ। इन तरह सां अव्हांखे पंहिंजी पहिरीं लाइन लाज़मी चवणी आहे। ईअं न थिए डायरेक्ट अव्हां पंहिंजे नाले खां शुरू थी वञो, न, इन तरीक़े सां अव्हांखे पहिरीं पंहिंजी ही लाइन चई ऐं 2 नंबर ते अव्हांखे अचिणो आहे
पंहिंजे बारे में ॿुधाइण लाइ। हाणे पंहिंजे बारे में अव्हांखे केतिरो ॿुधाइणो आहे उहो असीं तव्हांखे ॿुधायूं था। सभिनी खां पहिरीं अव्हांखे चवणो आहे माय नेम इज़, जेको अव्हांजो नालो आहे। सपोज करो माय नेम इज़ मोहम्मद शरीफ, इन जाइ ते अव्हांखे पंहिंजो नालो वठिणो आहे। माय नेम इज़ मोहम्मद शरीफ, आई एम 24 years old, I belong to a middle class family, I live in मीरपुर ख़ास। इन तरीक़े सां बसि एतिरियूं 3-4 वधि में वधि 5 लाइन पंहिंजे बारे में ॿुधाइणियूं आहिनि। इन खां वधीक पंहिंजे बारे में एतिरो नाहे ॿुधाइणो, अव्हांखे प्रोफेशनल इंट्रोडक्शन नाहे करणो, फ़क़ति एतिरो ई ॿुधाइणो आहे। इन खां पोइ अव्हां पंहिंजी क्वालिफिकेशन ॾांहुं अची वञो। क्वालिफिकेशन अव्हां कुझु हिन तरह सां करे सघो था। आई एम पास्ट इंटर फ्रॉम मीरपुर ख़ास, आऊं मीरपुर ख़ास मां 12 पास कया। हिते ॾिसो अव्हां 12 जी जाइ ते जेके दर्जा आहिनि उहे ॿुधाइणा आहिनि ऐं हिते मीरपुर ख़ास जी जॻह ते अव्हां पंहिंजी स्कूल जो नालो बि वठी सघो था। यादि रखो त स्कूल जो नालो तॾहिं वठिजो जॾहिं इंट्रोडक्शन पंहिंजे एरिया में करे रहिया आहियो। हाणे सपोज़ जेकॾहिं अव्हां पंजाब में इंट्रोडक्शन करे रहिया आहियो त अव्हां पंहिंजी स्कूल जो नालो वठंदा त उन्हनि खे कहिड़ी ख़बर त हीउ स्कूल किथे आहे। इन खां बहितर आहे अव्हां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जो नालो वठो ताकी उन्हनि खे ख़बर पवे त हीउ 12 दर्जा हिन शहर मां कया आहिनि। इन खां पोइ अव्हां हीउ चई सघो था आई एम परसिंग ग्रेजुएशन फ्रॉम सिंध यूनिवर्सिटी, ऐं जेको आहे सिंध यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन करे रहियो आहियां। जंहिं स्कूल मां, जंहिं सेंटर मां, जंहिं जाइ तां तव्हां जेको आहे सो ग्रेजुएशन करे रहिया आहियो या वधीक MA या BA जेतिरो कुझु करे रहिया आहियो उहो अव्हांखे हिन तरीक़े सां ॿुधाइणो आहे। ऐं इन खां पोइ अव्हांखे चवणो आहे आई हैव डन एडवांस डिप्लोमा इन कंप्यूटर। इन खां पोइ जेके बि अव्हां पंहिंजा अदर कोर्स कया आहिनि, जेके ॿिया कोर्स कया आहिनि, उन जे मुतलिक़ 3-4 लाइनूं लिखणियूं आहिनि जेके जेके अव्हां कोर्स कया आहिनि। ऐं हाणे अव्हांखे लाज़मी ही लाइन लाज़मी चवणी आहे आई वॉन्ट टू बी अ टीचर बिकॉज इट इज़ अ रिस्पेक्टेड जॉब इन सोसाइटी। ही लाइन लाज़मी अव्हांखे चवणी आहे छाकाणि त अव्हां पंहिंजो एम बि ज़ाहिर करियो, अव्हां पंहिंजो मक़सदु ज़ाहिर करियो त अव्हां क्वालिफिकेशन छा लाइ हासिल करणु चाहे रहिया आहियो ऐं अव्हां वॾा थी करे छा करणु चाहियो था। अव्हां पंहिंजो एम बि हिते लाज़मी ॿुधाइजो। नंबर 4 ते असां वटि आहे फैमिली बैकग्राउंड। हाणे असांखे पंहिंजे फैमिली जे बैकग्राउंड जे मुतलिक़ ॿुधाइणो आहे त फैमिली जे बैकग्राउंड जे बारे में असीं कीअं ॿुधाए सघूं था। ॾिसो नंबर 1 ते असांखे इहो चवणो आहे आई हैव 4 members इन माई फैमिली। जेतिरा फैमिली में अव्हां जा मेंबर हुजनि उहे अव्हांखे हिते शो करणा आहिनि। इन खां पोइ अव्हां कहिड़े नंबर ते आहियो, वॾा आहियो, निढा आहियो, कहिड़े नंबर ते आहियो उहो अव्हांखे हिते ॿुधाइणो आहे। हिन तरह सां आई एम द एल्डेस्ट वन, ऐं जीअं सभिनी घर मां सभिनी खां वॾो आहियां त आउं छा चवंदुसि आई एम द एल्डेस्ट वन, ऐं सभिनी खां वॾो आहियां। हाणे इन खां पोइ छा चवणो आहे पंहिंजे फादर जे मुतलिक़ ॿुधाइणो आहे त अव्हांजो पीउ छा करे थो। हिन जाइ ते तव्हां पंहिंजे पीउ जो नालो बि ॿुधाए सघो था। माय फादर नेम इज़ हनीफ, हिते जेको पंहिंजे पीउ जो नालो आहे उहो ॿुधाए सघो था। इन खां पोइ पंहिंजे फादर जी क्वालिफिकेशन जे बारे में ॿुधाए सघो था या पोइ वरी अव्हां पंहिंजे पीउ जे ऑक्यूपेशन जे बारे में ॿुधाए सघो था। जीअं सपोज़ करो माय फादर इज़ टीचर, मुंहिंजो पीउ जेको आहे टीचर आहे। इन खां पोइ ही लाइन अव्हांखे लाज़मी चवणी आहे। छा चवणो आहे आई वॉन्ट टू रीड बुक एंड टू टीच अदर्स। हिते ॾिसो आऊं किताब पढ़णु चाहियां थो ऐं ॿिनि खे सेखारणु चाहियां थो। हिते अव्हां पंहिंजी हॉबी ॿुधाइणी आहे आई वॉन्ट टू रीड बुक। हिन जाइ ते अव्हां रीड बुक वारी जॻह ते जेको अव्हां करणु चाहियो था उहो करो था उहो ॿुधाइणो आहे ऐं एंड टू टीच अदर्स, ऐं अव्हां छा करणु चाहियो था उहो पिणु हिते ॿुधाइणो आहे। नंबर 5 ते असां वटि आहे एंडिंग पॉइंट। हाणे एंडिंग पॉइंट छा आहे? एंडिंग पॉइंट मतिलबु जॾहिं तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन ख़तमु करे रहिया आहियो, ख़तमु करण महिल अव्हांखे कहिड़ियूं ॻाल्हियूं चवणियूं आहिनि। हाणे ख़तमु अव्हां हिन तरीक़े सां करे सघो था माई स्ट्रॉन्गेस्ट पॉइंट इज़ दैट आई कैन लर्न फ्रॉम माई एटमॉस्फेयर एंड माई वीकेस्ट पॉइंट इज़ दैट आई बिलीव इन पीपल टू ईज़ी। मूं में क़ाबिलियत इहो आहे त आउं माहौल खे ॾिसी करे सिखी सघां थो ऐं मूं में कमज़ोरी या मूं में नाक़ाबिलियत इहो आहे त आउं माण्हुनि ते तमामु घटि वक़्त में यकीन करे वञां थो। त हिन तरह ते अव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन ख़तमु कराए सघो था। ख़तमु करण लाइ लाज़मी अव्हांखे पंहिंजी वीकेस्ट पॉइंट एंड स्ट्रॉन्गेस्ट पॉइंट ॿुधाइणी आहे त असां में ही वीकेस्ट पॉइंट आहे ऐं असां में ही स्ट्रॉन्गेस्ट पॉइंट आहे। त उहो ॿुधाए करे अव्हां लास्ट में ख़तमु कजो। ईअं न थिए त अव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन कराईंदा यकदमि चई वठो थैंक यू चवण सां हू छा सम्झंदा, हू सम्झंदा त हीउ वधीक कुझु ॿुधाए रहियो हो लेकिन हिन खे विसरी वियो या हिन खे यादि न आहे या हिन खे ॿुधाइण न पियो अचे। त जेकॾहिं तव्हां एंडिंग पॉइंट ॿुधाए करे पंहिंजो इंट्रोडक्शन ख़तमु कंदव त अॻियो बि सम्झंदो हा बिल्कुलु इन जो इंट्रोडक्शन ख़तमु थी चुको आहे। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं जेको कुझु असीं हिन वीडियो में सिखियो हो उहो अव्हांखे ॾेखारूं था त असां छा सिखियो।
इन लाइ हिते असीं कंप्लीट इंट्रोडक्शन करियूं था पंहिंजे मुतलिक़ जेको कुझु असीं हिन वीडियो में सिखियो। हेलो एवरीवन, thanks for giving me this opportunity. I would like to introduce myself. My name is Mohammad Sharif. I am 20 years old. I belong to a middle class family. I live in Mirpur Khas. I am past inter from Mirpur Khas. I am pursuing graduation from Sindh University. I have done advanced diploma in computer. I want to be a teacher because it is a respected job in society. I have 4 members in my family. I am the eldest one. My father is a teacher. I want to read book and to teach others. My strongest point is that I can learn from my atmosphere and my weakest point is that I believe in people too easy. हिन तरीक़े सां मां पंहिंजो इंट्रोडक्शन कराए सघो था। ही इंट्रोडक्शन प्रोफेशनल नाहे, इहो असां तव्हांखे ॿुधायूं पिया त ही इंट्रोडक्शन प्रोफेशनल नाहे, लेकिन ही इंट्रोडक्शन एतिरो लाज़मी आहे जो अवां कंहिं स्कूल सेंटर में जेकॾहिं तव्हांखे कुझु नथो अचे त ही ॻाल्हाए करे अवां पंहिंजो इंट्रोडक्शन कराए सघो था। ही 100% सही आहे, इन में का ग़लती न आहे। ही जेको आहे तरतीब सां 100% सही आहे। त इन तरीक़े सां अवां जॾो इंट्रोडक्शन करण खां सुठो आहे त ही इंट्रोडक्शन कराए पंहिंजे अॻियनि खे ॿुधायो त असां में एतिरी एबिलिटी, एतिरी क़ाबिलियत आहे। उम्मीद कंदा आहियूं अव्हांखे अॼु जी ही क्लास पसंदि आई हूंदी। इंशाअल्लाह हाणे असीं हिकु ॿी क्लास सां मिलंदासूं। तेसिताईं अव्हां असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।